अदलिया बाबति आइनी तरमीमुनि जो पैकेज अॼु पार्लियामेंट में पेश करण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि आइनी तरमीम ज़रिए आइनी अदालत क़ाइमु कई वेंदी। आइन जे आर्टिकल 63A में बि तरमीम कई वेंदी। ज़रियनि मूजिबि अदलिया बाबति आइनी तरमीम में सुप्रीम कोर्ट जे जजनि जो मुलाज़मती मुद्दो 65 सालनि मां वधाए 68 साल करणु ऐं हाई कोर्ट जे जजनि जो मुलाज़मती मुद्दो 62 सालनि मां वधाए 65 साल करण जी तजवीज़। जज जी मुक़ररीअ जो तरीक़ेकार भी तब्दील करण जो इम्कान आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ क़ौमी असैम्बली जे इजलास वक़्त भी तब्दील। इजलास हाणे शाम 4 वॻे थींदो। काबीना जो इजलास 3 वॻे थींदो। आइनी तरमीम जे मुसवदे जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सेनेट जो इजलास भी तलब। खुर्शीद शाह सदारत हेठि ख़ुसूसी कमेटी जो इजलास 2 वॻे थींदो। आइनी तरमीम बाबति मुशावरत लाइ हुकूमती वफ़द ॿीहर मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात लाइ पहुतो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी राति देर सां मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह पहुची मुलाक़ात कई। ॾुखी मुलाक़ात खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी विक्ट्री जो निशान ठाहे वापसि रवानो थियो। बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु पीपी अॻवान एजाज़ जखराणी ऐं मेयर कराची मुर्तज़ा वहाब बि मौजूदु हुआ। घरू वज़ीर मोहसिन नक़वी मौलाना फज़लुर रहमान सां ॿीहर मुलाक़ात लाइ पहुतल हो। जयो अॻवान कामरान मुर्तज़ा मूजिबि हुकूमत कुझु तजवीज़ूं आयूं आहिनि जिन ते मुशावरत कई वेंदी। आइनी तरमीम अॼु असेंबली में ईंदी या न उन बाबति का बि ख़बर नाहे। उनखां अॻु आज़म नज़ीर तारड़ जी अॻवानी में हुकूमती वफ़द मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कई। मौलाना फज़लुर रहमान आइनी तरमीमुनि लाइ पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं हुयूं जेके हुकूमती वफ़द वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे ॿुधायूं। PTI जो वफ़द बि बैरिस्टर गुवर जी अॻवानी में साणुसि मुलाक़ात लाइ रिहाइशगाह पहुतो हो। पार्लियामेंट एक मुल्क जो सुप्रीम इदारो आहे। पार्लियामेंट जो तक़दुस क़ाइमु करण लाइ ज़रूरी आहे त मुल्की ऐं अवामी मुफ़ाद में क़ानून साज़ी थिए। क़ौमी नोयत जी मामलनि खे रुॻो पार्लियामेंट जे ज़रिए हल थियणु घुरिजे। मुल्क दुश्मन अनसर कोशिशि करे रहिया आहिनि त मुल्क जो ॾेवालो निकिरी वञे ऐं संदनि नापाक इरादा कामयाब थी वञनि। आइनी इदारनि में ऐं गैर सियासी शख़्सियतुनि खे सियासत में गेले धुर बणाइण जी कोशिशि थींदी रही आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो पार्लियामेंट मेंबरनि जे मान में आजियाणे तक़रीब ख़िताब। संदसि चवणु आहे त नवाज़ शरीफ़ ऐं बेनज़ीर भुट्टो शहीद जी क़यादत में मिसाक़ जमहूरियत थियो जंहिंजे ज़रिए गैर आइनी क़दमनि जो रस्तो हमेशह जे लाइ रोकियो वियो। मुल्क जे तरक़ीअ लाइ सभिनी खे हिकु भेरो ॿीहर गॾु थियणो पवंदो। मुआशी इस्तेहकाम जी तसलसल ऐं मुल्क खे तरक़ीअ जे रस्ते ते आणण लाइ सियासी इस्तेहकाम अणठर आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ तरफ़ां पार्टी पार्लियामेंटेरियंस जी मान में आजियाणो। MNA आसफा भुट्टो ज़रदारी समेत पीपल्स पार्टी समूरनि पार्लियामेंटेरियंस जी शिरकत आइनी तरमीमुनि समेत मुल्क जी सियासी सूरतहाल जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि। PTI बानीअ आर्मी चीफ ते इल्ज़ाम लॻाया। चीफ जस्टिस ख़िलाफ़ बयानु ॾिनो। संदसि ख़िलाफ़ तौहीन जोॻो रवैयो इख़्तियार कयो। खेसि नतीजा भोगना पवंदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी क़ौमी असैम्बली जे इजलास में ख़िताब दौरान PTI बानी तनक़ीद। संदसि चवणु आहे त रहीम यार ख़ान जे अवाम जा थोराइता आहियूं जंहिं नफ़रत विरासत ऐं गार गंद वारी सियासत खे हारायो। मुंहिंजा सिपाही हर फितने जो मुक़ाबिलो करे सघनि था। जमहूरियत जी मज़बूतीअ लाइ अवाम जे फ़ैसिलनि खे क़बूल करणो पवंदो।